छा ॻाल्हि है सरदार बिजार खान एतिरो परेशान छो है? यार एसपी गिची में पहुची वियो तुंहिंजो दोस्त आहे पोइ बि आया कोन थो पवेसि। इन लाइ त सियाणा चई विया आहिनि फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त। मूंखे तुंहिंजे हवाले सां कॉल करे चिता ॾिनो हुई, जेकॾहिं ॾिनल वक़्त ते मल्हार जो लाश पुलिस जे हवाले न कयो त पोइ तोखे गिरफ़्तार कंदा। इहा ॻाल्हि त हू मूंखे बि चई चुको आहे, पर मां मल्हार जो लाश किथां आणियां? केरु मुंहिंजी ॻाल्हि सम्झे छो कोन थो? थाणे वारे सां जंहिंजी दोस्ती हुजे न त हुनजी सींध अणबी कोन रहंदी। यार मुंहिंजे हूंदे तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे बिजार खान। पर तूं उनखे मल्हार जो लाश किथां आणे ॾींदी? इहो मुंहिंजो मसइलो आहे। तूं सम्झ त लाश मिली वियो आहे, तूं ज़र अली खे फोन करे चए त लाश खणाए वञे। ॾाढे हेॾे तशद्दुद खां पोइ बि बिड़क ॿार कान कढी त पोइ तूं मल्हार जो लाश किथां आणे ॾींदी? जेकॾहिं ॾाॾे कई वॾे कुटे मुंहुं चिते मल्हार जो लाश ठाहे उमाणे छॾियूं त? मतिलबु आहे त जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी लाश जी असांखे ख़बर ई न आहे ऐं पुलिस ज़िद तां बि नथी लाहे त पोइ छा कंदासीं? इहो ई कंदासीं। वारिस लाश जी सुञाणप दौरान का अड़ी करे वठनि था। यार तूं त मुंहिंजो असुल तमामु वॾो मसइलो हल करे छॾियो। चिचड़ियल लाश जी डीएनए खां सवाइ सुञाणप किथे थींदी आहे? मल्हार जा माइट अहिड़नि चकरनि में किथे पवंदा? ॻाल्हि से ॿुध, भला तूं एॾी दिलचस्पीअ सां हिननि वज़ीफ़नि ऐं तावीज़नि जी ॻाल्हि तो पियो करी। भला कंहिंखे हथु करणो अथई छा? वानो ॾिस बाबू अव्हां जो ज़ाती ज़िंदगी जा सवाल तो पुछे। सही त चवे तो बाबू, का छोकरी नज़र में अथी त ॿुधाए, बाबू तावीज़ लिखी ॾींदई, वो त बेड़ा ई पार। अडी अब्बे केवी रब सुन बाबा छा थो चई? बाबा हदा गुलाम रसूल चए तो त भाऊ मल्हार जो लाश खणाए आया आहिनि। माना त आख़िरकार पुलिस बिजार खान जो तकबर भोर भोर करे छॾियो। हाणे बिजार खान वञी घुमे मेला। मासात गुलाम रसूल खैर तो आहे? मिले तो न यार, इशारनि में पे तो ॻाल्हाई। मासात तोखे अदा जी ज़बान कटण जी ख़बर न पई आहे? या त लापरवाही जी इंतहा आहे मासात। परदेस में रहंदे माण्हू पंहिंजनि जी थोरी घणी खैर ख़बर त पुछंदो आहे न। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।